चाचा साईं, मां चाहियां थो त तव्हां भेण सनम ऐं अकबर खे माफ़ कयो, छो जो पोइ बि हू असांजी न्याणी आहे। पुट लखमीरा, मूं त हुननि खे कॾो को माफ़ करे छॾियो हो। हाणे सुठो हिन में थी त हितां हलियो वञ ऐं ॿीहर मुंहिंजे साम्हूं न अचिजांइ। शाहीन सां गॾु सीमा भी मरी वई आहे, न है मां तुंहिंजी धीउ। तो जड़े लालची इंसान खे पंहिंजे भाउ चवंदो बि शर्म थो अचे। बाबा यमड़ इहा तरबियत न ॾिनी। चाचा साईं, मूंखे माफ़ कयो, मां तव्हांजो ॾोही आहियां। अकबर, मूं तोखे माफ़ कयो आहे, तॾहिं त तुंहिंजे दर ते हली आयो आहियां। अकबर, घर बि वठी हलंदे या हितां वापसि कंदे? लखमीरा, हीउ तव्हांजो पंहिंजो ई घर आहे, अचो मूंसां। धी जी जगह पुट दिल में हूंदी आहे, पेरनि में न। धी, मूं तोखे हमेशा हमेशा लाइ माफ़ करे छॾियो। बाबा जानी, अॼु तो हिते अची मूंखे दुनिया जी हर ख़ुशी मिली वई। धीअ, रब पाक तोखे हर ख़ुशी ॾींदो। भेण सनम, अॼु मां पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे। अदा लखमीर, अॼु तो भेण ते वॾो एहसान कयो आहे। भेण, मां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो आहे, इन में का बि एहसान जी ॻाल्हि न आहे। सनम, तूं हाणे जल्दी मानी करे वठ। जी अकबर, मां हाणे ई मानी थी कयां। धीअ, तूं मानी खे छॾ, अच त घड़ी खनि वेहो, मूंखे कुझु सिक लहण ॾे। चाचा साईं, अचो वियो। पीर साईं, असां पाण तव्हां ॾे पिया अचूं। निर्मल दास, खैर में अचण थियो आहे। पीर साईं, तव्हांखे त ख़बर आहे, असांजा वॾा अरसुल खां वठी हितां जा आहिनि। बाबा साईं, बख़्शल सड़काड़ खे पैसा खड़ाए, असां ग़रीबनि जा घर ख़ाली थो कराए। तव्हां कृपा कयो बाबा। पीर साहब, असां वॾी उमेद करे आया आहियूं बाबा, असांजी मदद कयो। असांजी मदद कयो। तव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत नाहे। मां तव्हां सां गॾु आहियां ऐं मां ई बख़्शल खे सम्झाईंदुसि। मां बि ॾिसां थो तो कीअं थो तव्हांजा घर ख़ाली कराए। तव्हां बेफ़िक्र थी वञी घर वेही रहो। हाणे बख़्शल ॼाणे ऐं ही आलम ख़ान ॼाणे। पीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी बाबा। पीर साईं, भगवान ऐं तव्हां खां सवाइ असांजो ॿियो कोई बि कोन्हे को पीर साईं। ठीकु आहे, मां ज़रूरी कम सां वञा थो।
साहब इहा आहे आदिल। अदल गुलण सां तूं विड़ियो आहीं या न? जी सूबेदार साहब, हिनखे मुंहुं मारियो। पर छाजे करे? सूबेदार साहब, ही गुलण पैसनि जी लालच में अची मासूम 12 सालनि जी न्याणीअ खे हिक 60 साल जे पोड़े सां परणाए पियो। इन जे करे मूं हिनखे मारियो आहे। पहिरियों त मूं हिनखे सम्झायो आहे त इहो गुनाह आहे। 12 सालनि जी मासूम न्याणी खे ही 60 साल जे पोड़े सां परणाए पियो, जेको असांजे इस्लाम में जाइज़ ई न आहे। ऐं हिन जे अंदर में पैसनि जी लालच ऐं हिन जे दिमाग़ में सूबेदार साहब शैतान वेठो। हा गुलण, इहा ॻाल्हि सची आहे या न? जी साहब, मूं ॾाज लाइ न्याणी खपाई। बेहया बेशरम, तुंहिंजी इहा मजाल जो तूं पैसे लाइ पंहिंजी न्याणी खपाई? साहब मूंखे माफ़ कर, मूंखां ग़लती थी वई आहे। तुंहिंजे गुनाहनि जी माफ़ी न बल्कि सज़ा आहे, सज़ा। वेल डन आदिल, वेल डन। तो हिकु मासूम न्याणी जी ज़िंदगी बचाई आहे। सूबेदार साहब, हिन मुआशरे में हर इंसान जे मथां इहो फर्ज़ आहे त हू हक़ ऐं सच जो आवाज़ बुलंद करे। ॿियो केर बि पैसे जे लालच में पंहिंजी न्याणी कोन खपाईंदो। हल हल। हाँ रस्तमा, छा कई पैसनि जो? दा तोखे पैसा मां ॾींदुमि, पर मुंहिंजे भाउ खे कुझु न कजांइ। ठीकु आहे, त पोइ मुंहिंजो हमरा ॻोठ जे ॿाहिरां अची तोॾे कॉल कंदो, पैसा खणी ॾेई वञजांसि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾे, चालाकी करण जी कोशिश न कजांइ। इहो न विसारजां त चहिरो जेकॾहिं रंग में अचे त रंगे छॾे, जेकॾहिं ठंग में अचे त टंगे छॾे। ठीकु आहे, मां ॻोठ जे ॿाहिरां सुभाणे पैसा खणी ईंदुसि। दा तूं हुनखे कुझु बि न कजांइ, तोखे पैसा मिली वेंदा। यादि रखी छॾजां, जेकॾहिं पुलिस ॾे वए या का चालाकी कयई हा त मरंदुई, पर तूं बि मरंदे। न दा न, मां पुलिस खे न ॿुधाईंदुमि, रुगो मुंहिंजे भाउ जी पारत अथई। ठीकु आहे, तो त शेरुअ जी दिलि ई ख़ुशि करे छॾी। अॼु ज़िंदह छॾियाई थो ऐं 10 ज़िंदह कोन छॾींदो मैं। हलो तीअड़ी मां तोखे कीअं ॾसियां, अली मुंहिंजो पुटु बेगुनाह आहे। हुनखे मां ई कसम विधो त छा हिनखे लक्ष्मी रही मारियो आहे। हीअ ॻाल्हि कंहिंसां बि न कजांइ, न त कमाल खान जो वेड़ो वीरान थी वेंदो ऐं अलीअ मुंहिंजी करे पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी। उनजो खून जो इल्ज़ाम
पंहिंजे सिर ते सटियई। ॾोही त पुट मां आहियां, छो जो लॻे मूं चलियो वञा त काॾे वञा। हिक पासे तो थियड़ी, ॿिए पासे कमाल जा एहसान। मां केॾांहुं वञा? मुंहिंजा मालिक मूंखे ॿुधाए मां केॾांहुं वञा। या अल्लाह, मायालीअ जो ॾोहारी, जंहिंखे चयमि त उन खून जो इल्ज़ाम पंहिंजे सिर ते हण। या अल्लाह, मूंखे माफ़ कजांइ, मूंखे माफ़ कजांइ, मूंखे माफ़ कजांइ। अस्सलाम वालेकुम पीर साईं। वालेकुम सलाम। बख्शल, तुझी के दाह मिली आहे? पीर साईं, अलाए कहिड़ी दाह, मूंखे त बाबा ख़बर न आहे। तुंहिंजे ॻोठ में कुझु हिंदू वेठा आहिनि ऐं तूं उन्हनि खे लॾाइण थो चाहीं? पीर साईं, उहा ज़मीन त बाबा मुंहिंजी आहे ऐं उन जा कागर बि मूं वटि आहिनि ऐं कोर्ट में बि फ़ैसिलो मुंहिंजे ई हक़ में थियो आहे बाबा। बख्शल, मूंखे सभु ख़बर आहे त इहे कागज़ तोखे कंहिं घणे में ठाहे ॾिना आहिनि। जॾहिं तव्हांजा वॾा हिते लॾे आया हुया तॾहिं इहा ज़मीन हिंदुनि जे नाले हुई ऐं हाणे बि उन्हनि जे ई नाले आहे। पीर साईं, उहो त आहे, पर बाबा मूं ते बि कर्ज़ो आहे, मूंखे बि पैसा ॾियणा आहिनि। बख्शल, पंहिंजी लालच खे छॾ ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे मञ। बख्शल, तोखे मां पंहिंजा 10 एकड़ ज़मीन लिखी थो ॾियां, तूं इन्हनि घरनि खे छॾे ॾे। पीर साईं, उहो त आहे, पर साईं मां इन्हनि 10 एकड़नि जो छा कंदुसि? मूंखे ॿियनि खे कर्ज़ो ॾियणो आहे, मां इहो प्लाट ॿियनि खे ॾेई छॾियो आहे बाबा। आख़िरत में इहा दौलत ज़मीन मिल्कियत कम न ईंदई। अरे असांजे ॻोठ में चंद हिंदू वेठा आहिनि, तूं उन्हनि खे बर्दाश्त नथो करी? अरे बख्शल, असां उन पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं जे हक़ ऐं सच जो हमेशह पैगाम ॾिनो आहे। उन पाक नबी त कंहिं सां नफ़रत न कई। तूं ऐं असां केरु थींदा आहियूं? उन पाक नबी जी मोहबत, सचाई ऐं ईमानदारी ॾिसी केतिरा ई काफ़र मुस्लमान थिया ऐं असां जेकर हिननि सां नफ़रत कई त असांजे मज़हब खे केरु सम्झंदो? इहो थियण मां न ॾींदुसि। पंहिंजी दिलनि मां नफ़रतनि खे कढी छॾियो। आख़िरत जे बारे में सोचो, आख़िरत जे बारे में। अरे अल्लाह पाक खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? पंहिंजी आख़िरत लाइ सोचो। बशकल तोखे यादि न आहे, पर मूंखे यादि आहे। अॼु खां 20 साल अॻु पीर साहिब जी घरवारी तव्हांजे हथों क़तल थी हुई ऐं पीर साहिब उहो खून तोखे माफ़ कयो ऐं अॼु तुंहिंजे अंदर में एतिरी लालच अची वई आहे। अगरि पीर साहिब उन वक़्तु तोखे माफ़ न करे हा, तूं बि न हुजी हा। भाउ आज़म, मूंखे सभु कुझु यादि आहे। पीर साईं पंहिंजी घर जो क़त्ल मूंखे माफ़ करे मूं ते वॾो एहसान कयो, उनजो सिलो रब पाक उनखे ॾींदो। पीर साईं, बाबा मां छा कयां? हिन दौर में पैसे खां सवाइ त इंसान कुझु बि न आहे बाबा। इहा दौलत ऐं मिल्कियत कम न ईंदई, लालच खे छॾ। पीर साईं बाबा, दौलत जी लालच मूंखे इंसान में शैतान बणाए छॾियो। बाबा मां हाणे ई वञा थो, बाबा। पानी भरे अचे, अलाए वाह था भरण वियो आहे। घर में मट पियो बि आहे, खणियो गिलास वञे वाह था भरियो अचे। अड़े हल न भागा, हेॾी देर हल, ज़ोर ॾे। अड़े पाणी में लूण विझी आयो हुई, हेॾो खारो पाणी। अरे केड़ा ज़ोर पियो ॾींहुं, ज़ोर पियो ॾींहुं या सूर पियो ॾींहुं? चाइना जा कुकड़ सवला ज़ोर ॾे। अजीब क़िस्म जो औलाद मिलियो आहे मूंखे। दुनिया खे एॾा सुहिणा सिफ़ता ॿार मिलिया आहिनि ऐं मूंखे अहिड़ो ॿारु मिलियो आहे जंहिंजो मुंहुं ॾिसी मां त उबाकी ॾेई मरी वई। चऊं हाणे छॾ ज़ोरनि खे, वञ ॿ ॾींहं था चकर ॾेई अच, वञ तकिड़ो वञ, न अथई तुंहिंजो भाउ मूं वटि आहे, अहिड़ो मग़ज़ वारो छॾींदोसीं। छोरो मूंखे खारो खारो त कीअं थो ॾिसे, जहिड़ो मूं हुन खां पैसा फुरिया हुजनि। मुंहिंजो ई पुटु आहे, असांजा मुंहं ढाई अहिड़ा आहिनि, जेको ॾिसे थो उनखे छिरक पइजो वञे। वञ वञी ॻोठ खां ॿाहिरि बि, उते रुस्तम पैसा खणी ईंदुई, उहे पैसा खणी हेॾे अचु। ऐं ॻाल्हि ॿुध, ॻोठ वारनि खां ऐं पुलिस खां होशियारीअ सां
ठीक आ वडा इए ही थींदो सजण यो पिस्टल हिन के दे आ ये बंदूक तू वठीस जेको हुकुम वडा शेरू जे करे रंग में अचे न रंगे छॾे पर जे करे ढंग में अचे त टंगे छॾे रुस्तम बीत ये बेग कुले में विझी केॾां थो वञी भादल वञा पियो पंहिंजे भाउ खे धाड़ेलनि वटि आज़ादु कराइण उन्हनि 10 लख घुरिया आहिनि रुस्तम भा मां त चवंदो सां त सुठो अथई त कानून खां मदद वठ हितां जा धाड़ेल पैसा बि वठंदई ऐं तुंहिंजे भाउ खे बि मारे छॾींदई रुस्तम आदिल सही थो चवई तूं हितां जे कानून खां मदद वठ ऐं मां बि तोसां गॾु आहियां ऐं अदा वॾे खे बि मां तुंहिंजे भाउ लाइ चवंदुसि ऐं अदा वॾो बि पूरी कोशिशि कंदो अदा जेकॾहिं मां पुलिस वटि वेंदुसि त धाड़ेल मुंहिंजे भाउ खे मारे छॾींदा अहिड़ा 10 लख भाउ जे मथां घुरिया बादल ही असांजे ॻोठ वारा कॾहिं बि न सुधरंदा अलाह सम्झ ॾींदो हलो मां सॼे ॻोठ जे अॻियां शर्मितो थियो आहे मूंखे त अलाए कहिड़े नांग खाधो जो मां हिन सनम सां शादी करण जी हा कई ऐं उहा हिननि सां गॾु असां सभिनि जो मुंहुं कारो करे चलो यार अकबर सां बची वई आदिल तू मुझी खुशियुनि जो कातिल आहीं ऐं जेसी ताईं तोखे न मारियां मूंखे सुकून न मिलंदो शेरू हाणे त मूंखे आज़ाद कर तोखे पैसा मिली आ हाणे मूंखे छॾ मां चाहियां थो त ही सभु ज़मीनूं मां ग़रीबनि में विराए छॾियां दासी ही जेको तव्हां कमु कयो आहे न मुंहिंजी दिलि वटां कयो आहे लालच 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 लालच